न थींदो सीए त ॾींदव ये सुभाणे हे IAS थी था वञनि IPS थी था वञनि ये जेको हुननि जो एडिशनल हुननि सां गॾु CA आहे उहो हुते कमी अचिणो आहे सभु बीह छो रहे मूंखे हिकु सभिनि खां पहिरियों प्रश्न हूंदो हिकु त असांखे हुनजे अॻे जी जानकारी न हूंदी या असांजा ॿार चवंदा हूंदा त असांखे सम्झ ईंदो कान हूंदो छो जो असां हुन बारे में कॾहिं सोचियो ई कान्हे भाई इहो बि थी सघंदो आहे अॼु असां वटि पहिरियों ठीकु आहे असां पाकिस्तान मां आयासीं हिते बुज़ुर्ग सभु वेठा सभिनि महिनो छो कयूं जेको जेको बि हुननि खे कष्ट करिणो हो कयो असांखे पढ़ायो अॼु मूंखे नथो लॻे जेके बि हिते वेठा आहिनि हुननि खे 1947 जा कष्ट कॾहिं कया हूंदा की असांजा वीचारा अबा दादा हुआ नाना नानी हुननि कष्ट सया असां जेके हिते केतिरा वेठा आहियूं हुन मां सभु ॾिठा हूंदासीं थोरो घणो पर असां सुठो कान हूंदो असांजा ॿार हुननि त कुझु बि न सुठो आहे असां त बि बैलगाॾी खां वठी हेलीकॉप्टर हवाई जहाज ॾिठो आहे हुननि डायरेक्ट हेलीकॉप्टर ॾिठो आहे हुन उहो कारो फोन बि न ॾिठो हूंदो टिक टिक वारो जेको यंत्र हो टेलीग्राम जो उहो बि ॾिठो कान हूंदो त हुननि पढ़ियो हूंदो पर असां उहो सभिनि ॾिठो बि आहे यूज़ बि कयो आहे ऐं हुनखां पोइ अॼु असां मोबाइल था यूज़ कयूं माना असां लोएस्ट जनरेशन खां वठी हाईएस्ट जनरेशन ताईं माना असांखे हिकु अहिड़ी पीढ़ी आहियूं जेको असां सभु मौसम ॾिठा पर असांजे ॿारनि न ॾिठा अॼु हिते वेठो आहे हिन उहो टिक टिक और को ॾिठो कान हूंदो पर हिन मां जेके हेठि हिते वेठा सौ खां सभिनि पोस्ट ऑफिस जे अंदरि उहो टिक टिक और जॾहिं असांखे कॾहिं टेलीग्राम करिणो हूंदो उहो कंहिंखे गुज़ारे वेंदो हो या असांखे ख़बर पवंदी त असां ॾाढो पोस्ट ऑफिस में वेंदा हुआ पर असांखे टेलीग्राम अचिणो हुन फोन जे लाइ बि टे कलाक असां पोस्ट ऑफिस में वेहंदा हुआसीं ऐं हाणे असांखे कॉल अचिणो आहे या असां हिते ट्रंक कॉल बुक कंदा हुआसीं 180 नंबर न हुते वञिणो ई पवंदो जेके शाहूकार हुआ हुननि जे घर हुआ और जेके वीचारा ग़रीब हुआ पोस्ट ऑफिस में वञी करे बीहंदा हुआ नंबर लॻाईंदा हुते ॾींदा हुआ वरी थींदो असां उहो बि त हिननि खे हाणे बिना तकलीफ़ जे आया आहिनि त मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो आहे असां हिननि जा जेके बुज़ुर्ग आहियूं असां हाणे थोरो अॻियां असांजे धंधनि में थोरो मज़ो रहियो कान्हे पहिरीं जेकी कमायूं हुयूं पहिरियों हर ॻाल्हि सची हूंदी हुई हाणे सभु ॻाल्हियूं डुप्लीकेट थियूं जंहिं खां असांजो थी नथो भले असांखे बि ज़रूरत न खपे त असांजे ॿारनि खे आफ्टर डिग्री इहो करणु खपे 7 दफ़ा असांखे चांस आहे पोइ वरी न थियो त तव्हां डिग्री त वठी हलो की तव्हांखे हिन जा कुझु क्लास बि न वठिणो आहे तव्हांजो कुझु साल बि ख़राबु न थियणो आहे तव्हां ॿई कम सिमिलर करे था सघो ग्रेजुएशन खां पोइ या डिग्री वठण खां पोइ तव्हां मैनेज करे था सघो एतिरो थोरो शादी वग़ैरह में थोरो प्रॉब्लम थींदो उहो बि तव्हां होशियार ॿार आहियो तव्हां करे था सघो उहो बि मैनेज थी वेंदो त छो न असां भई IAS IPS जे अंदरि पंहिंजे ॿारनि खे आज़मायूं उनजे पुठियां हाणे ॾिसो हिकु डॉक्टर थियण लाइ 2 करोड़ रुपया लॻी वेंदो हिन सेक्शन में तव्हांखे कुझु पैसा न लॻा हिन सेक्शन में सिर्फ़ु ॿार खे तव्हांखे मानसिक सपोर्ट ॾियणो आहे उहो पास कीअं करिणो आहे हुन लाइ सिस्टम छा आहे हुन लाइ असांखे 26 मार्च ते जवलाली जे अंदरि हिकु सेशन रखियो आहे जंहिंजे अंदरि असांजो हिकु सिंधी जज उहो ईंदो त भई जज कीअं थियणो आहे हुन लाइ छा छा करिणो पवंदो आहे कीअं हुन जूं माना लाइबिलिटी थींदी आहे कीअं हुनजे अंदरि पाण खे अचीव करिणो आहे हिकु IAS ऑफिसर रखिणो आहे बॉम्बे मां शिरंगी करे उहो हाणे डेप्यूटी CM देवेंद्र जो PS आहे उहो बि ख़ासि अचिणो आहे पंहिंजो सिंधी आहे हुन खां पोइ हिकु रिटायर ब्रिगेडियर आहे उहो बि अचिणो आहे उहो असांखे ॿुधाईंदो भई मिलिट्री जे अंदरि असां कीअं वञूं
उन खां पोइ हिकु रिटायर जनरल अचिणो आहे, उन खां पोइ हिकु माना भारत जे राष्ट्रपति खां अवॉर्डेड टीचर अचणी आहे। त असांखे भई इहो सुठो करण लाइ कॉन्स्टिट्यूशन कीअं करिणो आहे, भई असां कीअं ध्यानु रखायूं कि पढ़ण जे लाइ कीअं पढ़णु खपे, उहो सुठो पाण खे गाइड कंदी। उन खां पोइ इहे जेकी संस्था उदय एकेडमी हलाइनि था उन जे बारे में असांखे उतां जो डायरेक्टर जेका असांजी जेकी भेण आहे उहा अचणी आहे। ऐं इसरो जे अंदरि जेको इसरो माना अमेरिका में इसरो जे अंदरि जेके साइंटिस्ट आहिनि उन्हनि खे पढ़ाइण वारो हिकु भरत भाई करे उहो बि अचो। त उहो असां इहे सभई असांजा जेके वक्ता आहिनि असांजे ॿारनि खे ॿुधाईंदा हाउ टू क्रैक एग्ज़ाम्स। ऐं असां 10 ॿारहें वारे ॿारनि खे छो था घुरायूं, त इहो ग्रेजुएशन खां पोइ आहे, पर 10 ॿारहें वारा ॿार पंहिंजी स्टडी करणु शुरू कंदा। हिन जे अंदरि हिकु सब्जेक्ट सिंधी हूंदो आहे, 100-500 मार्क हूंदो आहे। ऐं मां जेको हाणे त थोरो जेको ॿुधो